हटायो यूसी चेयरमैन खे हटायो यूसी अक्री चेयरमैन खे हटायो यूसी अक्री चेयरमैन खे हटायो यूसी चेयरमैन अक्री खे फेज़गंज यूनियन काउंसिल अक्री चौधरी में हिकु बि तरक़ियाती कम न थियण सबबि शहर खंडरात जो ॾेख ॾियणु लॻो आहे। हर तरफ़ गंदगी ई गंदगी आहे। तरक़ियाती कम न थियण ख़िलाफ़ यूनियन काउंसिल अक्री चौधरी चेयरमैन फ़कीर जावेद अली हिस्वानी ख़िलाफ़ यूसी वाइस चेयरमैन मोहम्मद रफ़ीक शर, काउंसलरनि शाहनवाज़ शर, हिदायत अली शर, अशहरनि सजाद हुसैन शर, असगर हुसैन, मुमताज़ शर, इक़बाल शर, वसीम शर ऐं ॿियनि अक्री शहर जे मुख्य चौक ते धरणो आयो। उन मौक़े ते हिननि चयो त गुज़िरियल 4 सालनि में करप्शन कई वई आहे। यूनियन काउंसिल अक्री जी ऑफिस पिणु न आहे। सर्टिफिकेट बि अवाम खे नथा मिलनि। अॼु ताईं हिकु नलको बि न मिलियो आहे। हर महीने 5 लख बजट अचे थी पर कमु न करायो वियो आहे। चेयरमैन अक्री शहर में विज़िट ते बि न ईंदो आहे। शहर में सिर्फ़ु हिकु स्वीपर मुक़ररु कयो वियो हो पर उन स्वीपर खे बि पघार न मिली, जंहिं सबबि उहो बि सफ़ाई नथो करे। हिननि एंटी करप्शन नैब ऐं ॿियनि इंतिज़ामिया खां घुर कई त करप्ट चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में तरक़ियाती कम कराया वञनि। अली बख्श सोच टीवी फैज़गंज।